हिकिड़ी ज़हनी ग़ुलामी खे कंटिन्यू करियूं था। दुनिया में का बि लैंग्वेज, का बि ॿोली सिखण जो मुद्दो आहे 6 महीना। हिते 18 साल अंग्रेज़ी खे असीं पाण सां गॾु घेलींदा इदारनि मां असांजा स्टूडेंट निकिरनि था। जॾहिं उहे मास्टर्स करे ॿाहिरि निकिरनि था त अंग्रेज़ी जा 2 जुमिला बि हुननि खे ॻाल्हाइण लिखण सवला कोन था अचनि। इहो छा आहे? अॼु ज़ैबिस्ट मां मास्टर्स करे वियो, सिंध यूनिवर्सिटी मां करे वियो, मेरान यूनिवर्सिटी मां मास्टर्स करे जॾहिं हू PhD वञे थो करणु चाइना में, त हू 6 महीननि में पहिरीं चाइनीज़ लैंग्वेज सिखे थो। ऐं जर्मनी वञे थो, जर्मनी में 6 महीना जर्मनी ॿोली खे टाइम थो ॾे ऐं हू एतिरो अहल थी थो वञे जो हुन में हू पंहिंजी 4 सालनि जी रिसर्च करे ऐं PhD डिग्री वठे थो। हीअ आख़िर हिते असां लाइ कहिड़ी मुसीबत आहे जो असीं इन सॼे बुखार मञा, इन फीवर मञा निकिरूं ई कोन था, लैंग्वेज फीवर मञा, कॉम्प्लेक्स मञा, ऐं प्रोफेशन थियूं ई कोन था। कंहिं ॿोलीअ में न सिंधी थी सवली अचे, न उर्दू चङी था ॻाल्हाए सघूं जहिड़ी अब्दुल रशीद साहिबु ॻाल्हाए थो, न अंग्रेज़ी फज़ीलत में ॻाल्हाए ऐं पढ़ी सघूं था। माना न असीं रहियासीं सिंधीअ जा, न रहियासीं उर्दूअ जा, न रहियासीं अंग्रेज़ीअ जा। वफ़ाक़ी हुकूमत लेखे कोन थी, नवाज़ शरीफ़ जो दौर हो, उहा स्पेक डाउन थी वई, उतां खां रेज़ोल्यूशन हली वई, खणण कोन ॾिनऊं, कमेटियुनि में रुलाए छॾियूं। तव्हांजी रियासत तव्हांजे उन्हनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियूं मञण लाइ तयारु कोन्हे त कैम्ब्रिज सिस्टम वारा जेके लंडन में वेठा आहिनि उहे उन ॿोलीअ खे पंहिंजी उन में शामिल छो कनि? इहे साॻी इंडिया में तमिलनाडु में पढ़ाया वञनि था प्राइवेट स्कूल्स, इहे साॻियूं इंटरनेशनल चैन्स जेके आहिनि इहे साॻियूं इंडिया में मौजूदु आहिनि, उते पंहिंजी मदर लैंग्वेज में पढ़ाइनि था। छो त इंडिया जी रियासत 24 ॿोलियुनि खे नेशनल लैंग्वेजिस डिक्लेयर करे चुकी आहे, जंहिंमें सिंधी बि शामिल आहे। हाणे जेके ही असां वटि मौजूदु आहिनि हू चवनि था त तव्हांजी स्टेट, तव्हांजी रियासत जेका आहे तव्हांजी ॿोलीअ खे ऑनर कोन कयो आहे एंड दे डोंट कंसिडर आवर लैंग्वेज के सिंधी ॿोलीअ खे शामिल कयूं। 12,500 जे क़रीब प्राइवेट स्कूल मौजूदु आहिनि। 30 लख जे 28 खां 30 लख जे विच में सही सेंसस थियल कोन्हे। असां हाणे सेंसस कयूं पिया प्राइवेट स्कूलिंग जी प्रोफाइलिंग ऐं प्लस पब्लिक स्कूलनि जी प्रोफाइलिंग कयूं पिया, सही पिक्चर साम्हूं ईंदी त प्राइवेट स्कूल एग्ज़ैक्टली केतिरा आहिनि रजिस्टर्ड। असां हीअ रजिस्ट्रेशन टेम्परली हुननि जी बंदि कई आहे। उहा इन करे बंदि कई आहे त हेसि ताईं ऑलरेडी जेके रजिस्टर्ड प्राइवेट स्कूल आहिनि छा उहे लॉ ते केतिरा स्कूल इम्प्लीमेंट कनि पिया ऐं केतिरा इम्प्लीमेंटेशन न पिया कनि। हिकिड़ो रुॻो मसइलो सिंधी ॿोलीअ जो न आहे, उन में मसइलो इहो आहे त 10% ग़रीब शागिर्दनि खे बि उन्हनि खे दाख़िला ॾियणी आहे। जेकॾहिं 200 जी इनरोलमेंट आहे, जिते जंहिं स्कूल में सरदार शाह जो, अवैस कादिर शाह जो या मैडम रियाना लॻारी जो ॿारु पढ़े त उते इहो राइट आहे त उनजे ॻोठ जे उन मिसकिन ग़रीब जो ॿारु बि पढ़णु खपे जेको मलाह उते बछूं मारे सॼी ज़िंदगी मरी वियो हलियो, उहो बि उन सां गॾु वेहे। इहो लॉ उन्हनि खे प्रोवाइड थो करे पर उहो कनि कोन पिया। ईअं असीं चवंदासीं त सलीस सिंधी जेका आहे उहे असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर जेके आहिनि उहे बि सलीस सिंधी पढ़नि त उन्हनि जा ॿार घटि में घटि कराचीअ मां निकिरी जेकॾहिं नूरियाबाद पुॼंदा इहो कोन चवंदा मैं सिंध गया था और सिंध से वापस लौट के आ रहा हूँ, वो नूरियाबाद को सिंध नहीं समझेगा, वो कम से कम मोइंजो दड़ो तक जाएगा और कारूंजर के हिल्स तक भी जाएगा कि वो भी वहां पे भी सिंध है और शिकारपुर भी सिंध है। तव्हां असांखे सपोर्ट इहा करियो कंहिं बि स्कूल जो प्रिंसिपल जेकॾहिं उहो पेरेंट्स दाख़िला लाइ वञे थो उन वटि त पहिरीं त तवको इहा रखनि था हू त असांखे एडमिशन मिली वञे, पर हिकिड़ो सवाल करण जो हर पेरेंट खे राइट आहे त उन प्रिंसिपल खां पुछनि त भाई तव्हां सिंधी छो कोन पिया हिते एंश्योर कयो, पढ़ायो छो कोन पिया? जे न त हू पंहिंजी शागिर्द पंहिंजी औलाद खे दाख़िल न कराईंदुसि। हू कमाई लाइ वेठा आहिनि, हू फी लाइ वेठा आहिनि। जे हुननि खे सुबुह जो फी न मिलंदी, सुबुह जो पैसा न मिलंदा, जेकॾहिं उहे पंहिंजा ॿार ॿाहिरि वठी वेंदा त सुबुह जो स्कूल कीअं हलंदा? हाणे ॿई पासा लेखूं असांजे ॿिन्ही पासनि खां आहिनि। असांजे इम्प्लीमेंटेशन जो सवाल बि आहे, सोसाइटी मां बि असांखे इहो साम्हूं शइ अचे थी।